नाज़रीन हींअर असां गोटालावारा खान सोलंकी मौजूद आहियूं जिते हिकिड़े घराणे जा टे मासूम ॿार जेके हलण घुमण फिरण खां लाचार आहिनि ऐं उहे मासूम ॿार हुननि जो वालिद साहब बि न आहे जेके माना हिकिड़ो चइजे त यतीम थी विया आहिनि ऐं हुननि जे घर जो कमाइण वारो बि केरु कोन्हे जेके इहे ॿार आहिनि अहिड़ा मासूम जेके पिनी करे गुज़ारो कंदा आहिनि। अचो त हुननि खां पुछा कयो त हुननि जो गुज़र सफ़र कीअं थो थिए। ॿारनि तव्हांजे घर जो गुज़र सफ़र कीअं था कनि ऐं कीअं थो तव्हांजे घर जो सफ़र हले। बस बाबा वालिद साहब इन्हनि जो गुज़ारे वियो हाणे इन्हनि जो चरखो ईअं ई थो हले पिनी मंगी अचनि था पे थो जहान कनि घर जो हाणे इन्हनि जो ॿियो त को वास कोन्हे जो केरु ॾिए वठे ॾियण वठण वारो बि केरु कोन्हे न पाण मौसमड़ा पैदा घर खे हलाइनि कंहिंखे ईमान ॾिए त कोई इन्हनि जो कीअं ॼाणे। हिननि जो को चाचो वग़ैरह आहे जेको माना हिन जो घर जो ख़र्चो चाचा ॿ त भॼी विया आहे त मुल्क ई छॾे बाक़ी ॿ आहिनि हर कोई पंहिंजे पेट में पूरो आहे पंहिंजा बचा हर कंहिंखे अलाह सही ॾिना। हिननि जो वालिद साहब कीअं पहुती हो छा थियो हुनखे। हिन वीचारे खे कारी साई थी अच्छा हे घणा ॿार आहिनि हुनखे चार माज़ूर घणा आहिनि। माज़ूर टे माज़ूर आहिनि हिकिड़ी सही आहे उहा न्याणी आहे उहा बि न्याणी। हाणे घर जो गुज़र सफ़र कीअं थो हले केरु थो कमाए। गुज़र सफ़र करे वीचारो मिले पिनी मंगी अचे त सुबुह थिए थो निकिरे थो जेके 5 रुपया मिलिया वीचारे खे काथो 10 मिलिया असांजो हिकिड़ा मौसम वीचारो मिड़े पेट गुज़ारो करे था अचनि सिन सिन जो मिले काथो 10 काथो 20 मिले कोई ग़रीब ॾिए थो मिड़े उन ते गुज़ारो कनि था पिया। तव्हां अपील आहे तव्हां सावरनि खे हिन ग़रीबनि जी मदद कई वञे। जी त नाज़रीन तव्हां हुननि जो ॻाल्हियूं ॿुधी नंढे ॿारनि जा हुननि जे वासनि जी ॻाल्हियूं ॿुधी हुननि जो इहो चवणु आहे त हे जेको नंढड़ो आहे पिनी करे जेको घर जो गुज़र सफ़र कंदो आहे ईद मथां अची आहे त असांखे खाइण लाइ हींअर अटो मौजूदु न आहे त हिननि वस वारनि खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां परज़ोर हिकिड़ी अपील कई आहे त ख़ुदारा असांजे मासूम बच्चनि जो इलाजु करायो वञे ऐं असांजी माली मदद कई वञे। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।